दोस्तों असां कच्छ जे इलाके में आया हूँ हिते खुंबियूं ॻोल्हण आया हूँ। हिते एतिरा खुंबियूं आहिनि, एतिरा असां लधा आहिनि, एतिरा पटा आहिनि जो असांजी दिलि ख़ुशियुनि में न पई मापे। हे ॾिसो खुंबियूं ऐं ज़मीन में एतिरा खुंबियूं बीठा आहिनि जो असां ॻणे नथा सघूं। पटे पटे असां थकिजी पिया आहियूं। हे खुंबी बीठा आहिनि, हे ॾिसो खुंबी असां टे थेलियूं असां भरिया आहिनि 2-2 किलो वारियूं। ऐं हे ॾिसो खुंबियूं हे असां ढेर कया आहिनि हिते पटे। ॾिसो माशाल्लाह ये सब खुंबियूं सब हे असांजे कच्छ जे इलाके में हीअं सम्झो सुखड़ी थींदा आहिनि। कुदरती जेॾी महिल बरसाति वसंदा आहिनि त उन बरसाति जे करे ई हे खुंबियूं थींदा आहिनि। हे छोकिरा बि मेड़े आया आहिनि खुंबियूं हे विझनि था थेली में। हाँ झोली में गंज 5 किलो खनि खुंबी मेले आयो आहे छोकिरो। अब ॿ टे हथ में करे मथे कर। वाह 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 ब्यूटीफुल माशाल्लाह 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 माशाल्लाह। विझो थेली में विझो। ये समझो त माना अध मण पटे विया असां, छो जो 7 खां 8 ॼणा हूं। मण पटे रहा खुंबी जो मण बाक़ायदे सां। हे छोकिरा बेचनि था खुंबियूं पटे छिंगनि जा छिंगा हथ में करे। अब लॻिया अथव खुंबी? हाँ जाम जाम। हाँ तो छो थोड़ा पटिया न इनमें बाहन न। हाँ ठीक ठीक माशाल्लाह गाल जोरा बा घणा मन खुंबियूं खुंबियूं घणियूं न पर अॻु ते अञा घणा आहिनि। हाँ असां हिन बने मां बस मोटियूं था गंज थी विया। अच्छा मन हिकिड़े बने मां पटे तव्हां मोटिया आहिनि त जेकॾहिं ॿिए बने में तव्हां वञो त पोइ मन ॻाल्हि ज़ोर हो पाचको भरे वञो तव्हां। जनाब पाचका कोन्हनि असां वटि थेली न। ठीक आहे खुंबियूं मथे कयो ॾेखारियो असांजे ऑडियंस खे। हो पिया न हे माशाल्लाह 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 तमाम बेहतरीन। अञा हो दोस्त होॾे आहे उन वटि बाहिन 5-6 किलो। ठीक ठीक पर कोई पाण खाईंदो या कंहिंने गिफ्ट या सुखड़ी मोकिलींदो? दोस्तनि खे ॾियणा आहिनि दोस्तनि खे। अच्छा मन दोस्तनि खे बि खाराईंदासीं। अच्छा पाण बि खाईंदो दोस्तनि खे सुखड़ी गिफ्ट बि ॾींदो। ए छोकिरा बि आया आहिनि हिन पासे 3-4 ॼणा खुंबियूं पटे। अबा खुंबी लधा अथव खुंबी लभा अथव? खुंबी जो बरसात हो अथई। हाँ माशाल्लाह माशाल्लाह दुधो छिंगा हिकर वरे सके अल्लाह जाका से रोमा नदी ना वावरे छ जवा तू बस असा पाण खाइंदासे। अच्छा 5 किलो पटे एतरो खाई सगने बस खाइंदासे मिड़ई। खुंबी घणा होया न थोड़ा न सफा मना गाल गरिया है ना। असा जी संगत दिसो हे असा सब आया से खुंबिन पटण हे खुंबी पटिया से हे पोया दिसो छोकरा अचन था। अब खुंबियूं मथे करे देखारियो खुंबियूं दिसो खुंबियूं। दोस्तों असा बेड़ी जे इंतजार में वेठा हूं। बेड़ी अचे थी पो असा विंदासी बेड़ी ते। असा सब इंतजार में वेठा आसे बाकी ये दोस्त असा सा गड वेठा न बीठा न सो बेड़ी जे इंतजार में। बेड़ी अची वई आ हमरा लाए आयो आ परे सो वो व्यान काछे ए असा हाने बेड़ी ते चढ़ंदासे। बेड़ी अची बाबा चढ़ो बेड़ी ते चढ़ो। इस सब साहिल त छे न तली सवाल जवाब खान भाई। हल बेड़ी ते चढ़ो बेड़ी ते चढ़ो। असा बेड़ी ते चढ़ी आया हूं। छोकरा भी हाने चढ़न ता बेड़ी ते। अब एतरा खुंबी खया तई छा कंदे निसार खुंबी के दोस्तन के खाराणा न दोस्तन के गिफ्ट दींदे। हां सुखड़ी सुखड़ी काछे जी सुखड़ी। ठीक है दोस्तों असा रवाना थिया हूं असा पंजे गोठ जे तरफ। ये छोकरो बेड़ी हलाए तो हाने छोकरा दोस्त बेड़ी ते चढ़ी आया न खुंबियूं खणी। दोस्तों हाने असा बेड़ी ते सवार आयूं। हे काफी दोस्त वेठा न छोकरो हलाए तो बेड़ी के। असा पचना से पतन ते लई पो खुंबिन के खणी वनी पकाए खाइंदासे। सो दोस्तों असा जो अज जो व्लॉग यो वरी पो नेक्स्ट वीडियो में मिलंदासे। तेस ताईं खुदा हाफिज़।